दादू खां ख़बर आहे त कैन शाह ऐं ककड़ में DEO जा स्कूलनि ते छापा लॻा आहिनि। 20 उस्ताद गैरहाज़िर आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त DEO ड्यूटी तां गैरहाज़िर रहंदड़ 20 उस्तादनि खे नोटिस जारी करे छॾिया। 15 नवंबर ते वज़ाहत तलब कई वई आहे। दादू तालके जा 16 ऐं कैन शाह तालके जा 4 प्राइमरी उस्ताद गैरहाज़िर रहिया। अव्हांखे अपडेट की दादू खाता कैन शाह ऐं ककड़ में DEO जा स्कूलनि ते छापा लॻा। 20 उस्ताद गैरहाज़िर नज़र आया। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइन ते मौजूद आहे निज़ाम शेख। जी निज़ाम, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, तालीम खाते जे DEO पारां दादू कैन शाह ऐं ककड़ में स्कूलनि ते ओचिता दौरा कया आहिनि, जंहिंमें 20 उस्ताद गैरहाज़िर हुया। ड्यूटी तां गैरहाज़िर 20 उस्तादनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। DEO दादू प्राइमरी लियाकत अली नाइज पारां गैरहाज़िर रहंदड़ उस्तादनि खे 15 नवंबर ते पर्सनल हियरिंग करे तलब करे वरितो आहे। वज़ाहत लाइ दादू तालके जे प्राइमरी स्कूलनि में 16 उस्ताद ऐं कैन शाह जे प्राइमरी स्कूलनि में 4 उस्ताद गैरहाज़िर हुया ड्यूटी दौरान, जंहिं ते DEO पारां अहिड़ी कार्रवाई कई वई आहे ऐं वधीक स्कूलनि जा दौरा कया पिया वञनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ निज़ाम शेख।